अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 4 जनवरी सैटरडे ऐं सुबुह जा थिया आहिनि पूरा 9। सो माशाल्लाह मां अची वई आहियां। छा छा कयां, हीअ कीअं, बसि सदमो आहे यार, सदमो ई सदमो आहे। हे ॾिसो त सॼी तबाही फैलियल आहे। ऐं जेको मां ॻाल्हाइण जो सोचे आई हुअमि, कुझु चवण जो सोचे आई हुअमि, हे ॿिलियुनि जूं महिरबानियूं जिन जा जंप आहिनि। हे ॾिसो छा थियूं कनि, अलाए मूंखे त सम्झ में नथो अचे हिन पासे हुननि जो कहिड़ो कमु आहे। बसि हाणे पहिरियों त हिनखे रेस्क्यू कयां ऐं हिनखे बाक़ी ॻाल्हियुनि खे हिते छॾियां थी। सो फ़िलहालु त हिनखे रेस्क्यू कयो, पर इहा नंढी कुंडी आहे, हिन में सोचां थी इहा वॾी आहे, हिन में विझंदीमांसि। ऐं हिन वीचारे मुंहिंजे प्लांट जो अलाह हशर नशर थी वियो। बसि हाणे छा थो करे सघिजे। सुबुह सुबुह सां अफ़सोसनाक सूरत हाल, रोज़ु हिकिड़ो नुक़सानु लॻो पियो, अलाह ख़ैरु करे। ऐं ॿी ॻाल्हि त अॼु मूंखे सिलाई मशीन बि खणी वञणी आहे। हिकु दफ़ो वरी अॼु अगरि ठही वई त वाह न ठही त बसि इहा ख़तमु। ऐं हे मैट अञा न सुकियो आहे, कपिड़ा धोता हुअमि कल्ह, उहे सुकी विया आहिनि। सो हाणे ज़हरा ईंदी त उनखां पोइ हितां जी सफ़ाई सुथराई करे उनखे चवंदमि त हे मैट बि वापसि विछाए छॾे। ऐं हालत त हिनजी बि ख़राबु थी वई आहे, पर बदिलाइण जो को फ़ाइदो न आहे, छो त मिटीअ में ऐं कॾहिं कॾहिं पाणी में आलो थो थी वञे त हिनखे अहिड़ो ई थियणो आहे हर हाल में। सो हलूं था अंदरि। काफ़ी सारो कमु सुबुह खां मां कयो आहे, कंदी रही आहियां जीअं त मुंहिंजी आदत आहे। ऐं सीउ बि आहे अॼु कराची जे, अॼु राति कराची जे मुख़्तलिफ़ हिसनि में किथे किथे हल्की हल्की बारिश थी आहे। राति मां चिकन ऐं दाल बॉइल कई हुई, त हाणे सुबुह जो बि हिन मां हॾियूं ऐं मसाला थुल्हा थुल्हा जेके हुया उहे मां अलॻि कया आहिनि। हिकिड़ी हॾीअ ते नज़र पई आहे। सो इहो थींदो रहंदो जॾहिं हिननि खे हूअं बि मां चॉप कंदमि ऐं हुनखां पोइ हुन में मसाला मिक्स थींदा, पोइ हथनि में जेके सनियूं हॾियूं लॻंदियूं आहिनि त उहे मां कढी वठंदी आहियां। ऐं हे इन करे कयमि जल्दी जल्दी त जीअं कचिरो निकिरी वञे। अॼु सैटरडे आहे, अॼु कचिरो वेंदो त सुभाणे वरी इहे छोकिरा न ईंदा, संडे ते मोकल हूंदी अथनि। ऐं हाणे नाश्तो ठाहियां, चॉप कयां हिनखे। इलाही सारो कमु आहे। ज़हरा अचे थी 10 बजे तक़रीबन, पौणे 10, पोइ वञे बि 11 बजे थी, त तेसिताईं मां पोइ टाइम वेस्ट न कंदी आहियां, पंहिंजो कमु कंदी रहंदी आहियां। सो सोचां थी त सभिनी खां पहिरियों नाश्तो कयां। माशाल्लाह हे सॼो मसालो रेडी आहे, सभु कुझु हिन में चिकन ऐं दाल जो जेको बि मां मिक्सर ठाहियो आहे उन में सॼा मसाला विधा आहिनि। ऐं मुंहिंजो इलाही सारियूं शामी कबाब्स जूं डिफरेंट रेसिपीज़ अवेलेबल अथव। कबाब्स रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई लिखंदव त तव्हांखे मिली वेंदियूं। ऐं तेल ऐं हिकिड़ो बॉक्स हिते रखियो आहे, हिन में हाणे मां कबाब ठाहींदमि। ऐं ॾही मां सुबुह सवेर ॼमाए छॾी, जेको बि बचियल खीरो 2 ॾींहंनि जो। ऐं हे अॼु जो फ्रेश खीर हिते कढे थो, थाम फैलाए छॾिया अथमि। ऐं हिते मां हे त ढका हिन बॉक्स ते जंहिंमें कबाब थी विझां। ऐं हे बि मां हिते धोई छॾियो आहे, त मूंखे हिन में वरी कुझु ॿियो बि पीसणो आहे। ऐं हूअं बि ज़हरा त हली विहाणो आहे, ईंदी कोन ॿीहर, सुभाणे संडे आहे, सुभाणे बिल्कुलु न ईंदी। तंहिंजे करे हाणे जेके थांव थींदा वेंदा त उहे असां धोईंदा वेंदासीं। हिनखे मां ईअं ई रुखो धोई छॾियो आहे। हिन में मूंखे अञा हिकिड़ो चिकन जेको आहे उहो चॉप करिणो आहे, तंहिंजे करे हिनखे मां हिते ई रुखे पाणी सां ई धोई रखियो आहे। ऐं वरी जॾहिं ॿीहर चिकन चॉप कंदमि त हुनखे पोइ प्रॉपरली डिशवॉशिंग लिक्विड सां धोई साफ़ु करे पोइ सुकाए अंदरि रखंदमि। सो हाणे मां कबाब ठाहे वठां, 11 तक़रीबन थिया आहिनि। त उनखां पोइ कबाब ठाहिण खां पोइ मां कंदमि सिलाई मशीन वारे खे कॉल त दुकानु खुलियो आहे या न खुलियो आहे, त पोइ मां मशीन खणी वञा हिकु दफ़ो ॿीहर। 11:30 थिया आहिनि पूरा। ऐं माशाल्लाह कबाब ठाहे फ्रीज़ कयमि। हीअ मुङनि जी खलनि वारी दाल मां भिॼाई आहे, हिते गिदामड़ी भिॼाई आहे, इहा मंझंदि जो पचाईंदमि। हाणे वञा थी मां ॿाहिरि सिलाई मशीन खणी, दुकान वारे खे कॉल कयमि, दुकानु खुलियल आहे। सो हीअ दाल भिॼायमि त जीअं हिनखे टाइम मिली वेंदो जेसि ताईं मां मोटी ईंदमि। 12 वॼी कुझु मिंट थिया आहिनि, मां अची वई आहियां वापसि। ऐं हे अंडा ऐं ब्रेड बि वठी आयमि। सो मशीन उते ई छॾणी पई, उन्हनि चयो त वरी 2-3 बजे फ़ोन करे पुछिजो। छॾे आयमि, ॾिसूं त ठहे थी नथी ठहे, छा थो थिए। बहरहाल
ऐं हाणे मां थोरी देरि त अधु कलाक खनि रेस्ट कंदमि, उन खां पोइ मां अची हिन दाल खे बि चाढ़ींदमि ऐं ॿियो चिकन जेको मूंखे हिन में चॉप करिणो आहे उहो बि कमु कंदमि कंटिन्यू, थां वग़ैरह अंदरि कंदमि। सो फ़िलहालु रेस्ट करण जो टाइम आहे। हिकु थियो आहे पूरो, दाल हिते चाढ़ी अथमि ऐं खीरु सफ़ा थधो थी वियो जेको ॾही ॼमाइण लाइ रखियो, त मां तओ गरम करे उनजे मथां हिकिड़ो जिस्ती ढकु रखियो आहे ऐं उन ते मां प्यालो रखियो आहे त जीअं थोरो गरम थिए, छो त सीउ इलाही आहे त जेकॾहिं थधो थी वेंदो त राति ताईं बि ॾही न ॼमंदी, इन करे हिनखे गर्मी पहुचाइणु ज़रूरी आहे। तव्हां सभु अंदरि थी विया ऐं हिते मां हा चमचा कुझु आला आहिनि त हिते छॾे ॾिना ऐं हे आहे ॿियो चिकन जेको मूंखे चॉप करिणो हो। सो चिकन मसालनि सां गॾु चॉप थी वियो आहे। हीअ पहिरियों वारी ब्रेड आहे जेका अॼु वठी आयमि, उहा मां अंदरि फ्रिज में रखी आहे ऐं हिन मां ठाहींदमि चिकन टोस्ट। असल में सुभाणे मुंहिंजा महिमान था अचनि, सो मां चाहियां थी त घणे खां घणो कमु अॼु थी वञे त जीअं मूंखे टाइम मिली सघे। सुभाणे मूंखे वरी संडे बाज़ारि बि वञिणो आहे, भाॼियूं ऐं फ्रूट्स ऐं कुझु शयूं वठणु। सो हिन मां चिकन टोस्ट ठाहींदमि ऐं तव्हां जेकॾहिं सर्च कंदव यूट्यूब ते चिकन टोस्ट रेसिपी बाय नसरीन वफ़ाई, ज़बरदस्त रेसिपी अथव, वाह जो हिकिड़ी आलीशान शइ आहे, खाइण में टेस्टी, त तव्हां ट्राए करे था सघो ऐं ॿारनि जे लंच बॉक्स में ॾेई थी सघिजे, शाम जी चांहि ते ठाहे थी सघिजे, रमज़ान में जीअं असां इफ़्तारी ठाहींदा आहियूं उन में ठाहे थी सघिजे। बहरहाल उहो तव्हां तॾहिं फील कंदव जॾहिं तव्हां ट्राए कंदव। सो हाणे चिकन टोस्ट मां कंप्लीट कंदमि। ॿ थियण वारा आहिनि ऐं मां इहे पूरो बॉक्स जेको आहे टोस्ट ठाहे रेडी कया आहिनि। इन्हनि खे हाणे फ्रीज़र में विझंदमि। ॾाढो टाइम लॻो इन्हनि ते, ऐं पचंदा आहिनि त खाइजी ईअं मिंटनि में वेंदा आहिनि। काई बि शइ हुजे पचाइण में, उनजे ठाहिण में केॾो टाइम लॻंदो आहे ऐं उनखे खाई वञण में का देरि ई न लॻंदी आहे। सो हिनखे टाइट ढक न ॾींदमि, ईअं ई मथां थी रखांसि, हिननि खे फ्रीज़र में विझां, काउंटर साफ़ु कयां, उनखां पोइ हेठां धोई मां निमाज़ पढ़णु वेंदमि। दाल जी बाहि मां बंदि करे छॾी आहे छो त मूंखे टाइम न आहे फ़िलहालु। निमाज़ पढ़ी पोइ अची लंच जी तयारी कंदमि ऐं मां हिनमहिल ताईं बेइंतिहा थकिजी चुकी आहियां। हा, लंच खां पोइ मां हंध में ऐं उन खां पोइ टे पहिरीं निमाज़ उथियमि, निमाज़ पढ़ी वरी हंध में, ऐं हाणे सांझी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं वरी हंध में कुझु अञा डिसाइड न कयो आहे त राति जो छा पचंदो। सिलाई मशीन बि न मिली, उन चयो त हिकु ॿ ॾींहुं छॾियो त मां हिन जो ओरिजिनल पुर्ज़ो घुरायां, उहा बि उते पई आहे दुकान ते ऐं मां हिते पई आहियां सची ॻाल्हि आहे, अॼु सीउ आहे इलाही, कमु नथो पुॼे ऐं मतिलबु उहो हिकिड़ो टेम्पो मुंहिंजो टुटी पियो न जेको मां सिबणु पई चाहियां, उहो रहिजी वियो। हाणे कल्ह खां सोचां थी त इहा ॿी मशीन कढी मां हुनखे सेट कयां ऐं उन ते स्टार्ट कयां कमु। फाइनली जहिड़ा हाल आहिनि लॻे थो उन ते ई करिणो पवंदो मूंखे, पर मूंखां पुॼे नथो। ऐं ॿियो त अॼु वरी ॿिया कम घणा कया आहिनि त उन में बि थकिजी पियमि। सो पूरो अधु ॾींहुं मां भरपूर कमु कयो आहे ऐं पूरो अधु ॾींहुं मां पूरो आरामु कयो आहे। सो ॾिसूं था हाणे राति जो लाइ छा पचाईंदासीं, बसि कुझु न कुझु खाई वठंदासीं, नो प्रॉब्लम। कबाब ठाहे छॾिया ढेर सारा ऐं मंझंदि जेका दाल पचाई उहा अञा पई आहे। जीअं त असांजो हर वेलो जेको हूंदो आहे मानी जो, उहो पोइ वारे वेले सां ॻंढियलु हूंदो आहे, कुझु न कुझु बचंदो आहे, उहो यूज़ थींदो आहे। अॼु लॻे थो मुंहिंजो गलो ख़राबु आहे या मूंखे थक आहे। जॾहिं मां थकियलु हूंदी आहियां मुंहिंजो आवाज़ु ईअं ख़राबु गलो थी वेंदो आहे। सो बहरहाल हिमत त न आहे हारणी। ऐं गर्मी हुई जॾहिं त मरूं पिया हिन सियारे जे इंतज़ार में। हाणे सियारो आयो आहे त हंध मां निकिरणु पुॼे नथो। सो इहा फितरत आहे असांजी सभिनी इंसाननि जी, त कंहिं हाल में ख़ुशि न हूंदा आहियूं, बल्कि मां ईअं चवां त असां हर हाल में ख़ुशि हूंदा आहियूं। ऐं गर्मी बि वाविला मचाईंदे गुज़री वेंदी आहे, वरी सियारो बि ॾकंदे सुकड़जंदे इलाही सारा कपिड़ा पाईंदे गुज़री वेंदो आहे। ऐं मां त मज़ो कयो आहे न, मूं वटि हिकु बि कॉटन जो कपिड़ो न आहे, सभु लॉन जा आहिनि। ऐं हा, स्वेटर, सॉक्स ऐं बाक़ी जेको कुझु हूंदो आहे पाइण जे लाइ सभु कुझु आहे अल्हम्दुलिल्लाह। त मां त बसि सोचियो हाणे मां सियारे जा कपिड़ा ठाहींदमि ई न, कोई फ़ाइदो न आहे, पर सियारो आयो आहे बाक़ाइदा। सो अल्हम्दुलिल्लाह, हर हाल में शुक्र अदा करणु घुरिजे। अलाह साईं बेशुमार नेमतूं आहिनि। ऐं मां त जॾहिं रोडनि रस्तनि तां गुज़रां थी ऐं जेके सफ़ा हीअं झुगियुनि में वेठा आहिनि, झुगियूं बि अहिड़ियूं जंहिंमें बीह बि न सघे माण्हू, रुॻो वेही करे अंदरि वञे ऐं पोइ वेठो हुजे, ऐं कपिड़े जूं ठहियल गोल झुगियूं हिकिड़ियूं, त अलाह मूंखे त हीअं एॾी शदीद हिकिड़ी तकलीफ़ पई थिए त असां सीउ नथा सही सघूं। मुंहिंजो हाल ॾिसो न, हे मुंहिंजी रिली आहे ऐं रिलीअ जे हेठां मुंहिंजी सवड़ आहे।
छो त मां राति जो पखो ज़रूरु हलाईंदी आहियां, इन करे मां इहे 2 पाईंदी आहियां। त याने असां कपिड़नि मथां कपिड़ा, हंधनि मथां हंध, बंदि कमरा, अञा हीटर न कढियो आहे असां जहिड़ा हाल आहिनि त उहो बि कढिणो पवंदो। त असां याने अलाह एतिरो ॾिनो आहे जो असां वेंदा आहियूं, पंहिंजो सीअ खां बचण जो इंतज़ामु वधाईंदा वेंदा आहियूं। ऐं हो वीचारा जेके वेठा आहिनि ईअं खुलियल मैदाननि में, नंढी नंढी झूपड़ियुनि में, ॾाढो ॾुखु थींदो आहे, बसि न पुॼंदो आहे त जेकर अलाए छा कयां। पर आख़िर हिकु इंसानु छा थो करे सघे। अलाह पालणहार आहे, अलाह रज़ाक आहे, अलाह ॾियण वारो आहे, अलाह हुननि खे बि ॾींदो, अलाह सभिनी खे ॾींदो। तकलीफ़ ॾाढी थींदी आहे, पर पोइ बि कोशिशि इहा हूंदी आहे त भला जेतिरनि ताईं मदद पहुचाए सघिजे। हिकु माण्हू ताईं त मदद पहुचाए सघे थो न, इहो त पॉसिबल आहे न हर हाल में। सो ईअं ई कजे, खणी कुझु त कजे भला। सो छो त अलाह साईं इन्हनि माण्हुनि जी मदद लाइ बि को ज़रियो पैदा कंदो आहे। माण्हुनि जी मदद माण्हू ई कंदा आहिनि, माण्हुनि जे हथां थींदी आहे। सो अलाह उन्हनि जे लाइ को ज़रियो पैदा करे। ऐं असां इंसान जेका तकलीफ़ महसूसु था कयूं ॿियनि जी, जिन खे थोरी दर्दमंद दिलि आहे, जेके सेंसिटिव आहिनि, उहे घटि में घटि अॻियां वधनि ऐं जेतिरनि ताईं मदद पहुचाए सघनि त पहुचाइनि। जीअं मां चयो त हिकु माण्हू हिक जी मदद त करे ई थो सघे। सो अलाह तौफ़ीक़ ॾींदो असां सभिनीनि खे, ऐं अलाह उन्हनि सभिनीनि जा ॾुख लाहींदो जेके मुश्किलुनि में आहिनि। ऐं असां शुक्रगुज़ार बंदनि में हूंदासीं हमेशह, छो त असां माण्हू पंहिंजे अणहूंद जो जेको हूंदो आहे वधीक हिसाबु यादि रखंदा आहियूं, हूंद जो हिसाबु यादि न हूंदो आहे असांखे। सो जेको कुझु अवेलेबल आहे त उहे ब्लेसिंग्स, उहे नेमतूं, उहे रहमतूं ज़रूरु ध्यान में रखिजनि। ऐं असां बंदा पंहिंजे रुॻो न सिहतमंद जिस्म जो बि शुकुरु अदा कयूं न त पूरा न पइजी सघूं। माल मिल्कियतूं ऐं ॿियूं सहूलियतूं ऐं ज़िंदगीअ जा ॿिया सुख ऐं ऐश, उहा त अलॻि ॻाल्हि आहे। पर असां हिकिड़ो हिन सही सलामत हथनि पेरनि जो, पंहिंजे अखियुनि जो, न सालिम अकुल जो बि अगरि शुकुरु अदा कयूं तॾहिं बि असां पूरा न पइजी सघूं। अलाह जी इहा महिरबानी आहे। सो अलाह साईं ख़ुशि रखे सभिनी खे। सो दिलि चाहियो त भला कुझु ॻाल्हियूं करे वठां, हंध मां त निकिरा नथी जो कमु कयां। इहो पॉसिबल आहे त मां मशीन सेट कयां मतां राति जो शायदि। ऐं छो त उहो जेको जोश आहे न, उहो अंदरि में फतके थो किथे न किथे। हाणे उहो मशीन त अलाए कॾहिं मिलंदी। सुभाणे संडे आहे, संडे हिते मार्केट बंदि हूंदो आहे, तंहिंजे करे उहो कमु ई न थींदो। पोइ मंडे ट्यूसडे ॾिठो वेंदो। सो बहरहाल ॾिसंदासीं त छा था कयूं। ऐं सुभाणे असांजा महिमान बि ईंदा जेके राति ताईं पुॼंदा असां वटि। त काफ़ी सारो कमु मां अॼु कयुमि। सुबुह जो वेंदासीं संडे बाज़ारि, माए सुराण, खोड़ सारियूं भाॼियूं, फ्रूट्स ऐं थोरो थोरो दिलि ख़ुशि बि करे ईंदासीं इनशा। इरादो इहो आहे, वधीक सुभाणे जी ख़बर अलाह खे, असांजी प्लैनिंग आहे इहा। सो उहो बहितर रब थो ॼाणे। सो इहे आहिनि हाल अहिवाल, इहे आहिनि ॻाल्हियूं। सीअ जो मज़ो ॾाढो आहे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त जॾहिं खां मिठो खाइणु ख़तमु थी वियो आहे न, त थोरो 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 सियारो मुंहिंजो फिको थी वियो आहे। कॉफ़ी पीअणु मूंखे एॾी वणंदी हुई, पर जॾहिं खंडु बंदि थी वई त हाणे मां कॉफ़ी पी छा कयां। आर्टिफिशियल मिठे में मज़ो नथो अचे। गजरनि जो हलवो मोस्ट फेवरेट, पर बसि मां हाणे कॾहिं कॾहिं आर्टिफिशियल स्वीटनर में ठाहींदी बि आहियां, उन में टेस्ट उहो न हूंदो आहे। अजीब अजीब ॼणु ईअं धारियो धारियो लॻंदो आहे हिकिड़ो। बसि ठीकु, उहो मां छा कंदी आहियां पंहिंजे लाइ, जॾहिं मां उहो ठाहींदी आहियां अजीब हलवो, ॿारनि जे लाइ अलॻि ठाहींदी हुअमि पहिरियों, पोइ पंहिंजो खाई आख़िर में हिकु चमिचो मिठे जो उन मां खणंदी हुअमि, जेको असली ओरिजिनल खंड में ठहियलु हूंदो। सो बसि मिड़ई हेरा फेरियूं, नंढियूं नंढियूं बेईमानियूं, नंढी नंढी चीटिंग, चोरियूं, अहिड़े क़िस्म जूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। सो अलाह बसि बर्दाश्त करण जी ऐं सहण जी हिमत ॾींदो, हज़म करण जी बि ॾींदो सिहत। सो बहरहाल इहे ॻाल्हियूं आहिनि, कचहरियूं आहिनि, खुटण जूं न आहिनि। सीउ ॾाढो थी वियो आहे कराची जो डिफरेंट एरियाज़ में। राति गुज़िरियल राति बारिश बि थी आहे हिते हुते हल्की, ऐं थधि वधी बि आहे। अञा इहा ई प्रिडिक्शन आहे त सीउ हिते इलाही हूंदो। जॾहिं कराचीअ में एतिरो हूंदो त सिंध जे बाक़ी शहरनि में केतिरो हूंदो, तव्हां सोचो, ऐं पूरे पाकिस्तान में। सो जेको जिते आहे उहो उते थी सघेव त हिकु हिकु गरम कपिड़ो ज़रूरु डोनेट कयो, जंहिं ताईं पुॼी सघो उन ताईं पहुचायो। इहो अर्ज़ु आहे, इहा रिक्वेस्ट आहे। सो असां कंहिंखे काठियूं ऐं गैस ऐं घासलेट ऐं अहिड़ियूं शयूं त नथा पहुचाए सघूं, पर असां कंहिंखे गरम कपिड़ो पहुचाए था सघूं। सो कोशिशि कजो जेतिरो थी सघेव कंहिंजे कमु अचो, कंहिंजे लाइ आसानी पैदा कयो ज़िंदगीअ में। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशा सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं मोकिलायां थी मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यारु, इलाही सारियूं दुआऊं। सुभाणे ताईं अलाह भाई।